अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आहियां। जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकर मुंहिंजो ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, ताज़ियतनामा मुसन्निफ़ महमूद मुग़ल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध, छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जनवरी 2023 ईस्वी। सहाफ़ी ऐं ब्रॉडकास्टर साईं मेवो ख़ान परवानू भट्टी। एकता जो परवानू। एकता जे ॾींहं ते हिकिड़ो परवानू खुटी पियो आहे। ॿाहिरि रंग आहिनि, जोत आहे, ख़ुशबू आहे, मुर्कन ऐं उत्साह जो मेड़ो आहे। उन हुजूम जे सथ में बार बार यादि अचे थो त साईं मेवो ख़ान उर्फ़ परवानू भट्टी टंडे महमद ख़ान भरिसां आसूदा ख़ाक थी चुको आहे। हिकु किताब जुल्द थी वियो, फ़ना खां बका जे राह जे कबट में महफ़ूज़ थी वियो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। क़िबला साईं वक़ार हुसैन शाहजन खे सजादा नशीन जी पग ॿधाई वई हुई त तक़रीब मां मोटंदे मां ताज जोयो ऐं साईं परवानू भट्टी गॾिजी वापसि थिया हुआसीं। गाॾी ताज भाउ जी हुई ऐं हिन पहिरीं मूंखे ड्राप ॾियणु पिए घुरियो। सो कचहरीअ जे बहाने साईं परवानू भट्टी साहिब खे बि साण वठियो आयो त महमूद खे घर छॾे वरी वापसि हैदराबाद मोटूं था। घर छॾणु आया त गनीमत भायमि, अंदरि वठी वियो मान। जेका तकड़ी ख़िदमत थी सघी सा कयमि ऐं खेनि वञण खां पहिरीं रिवायती अंदाज़ में अजरकनि जो तोहफ़ो पेश कयमि। अङण ते आयल हुआ, असांजी इज़त वधी हुई। अजरक पाइण सां ई पाण आबदीदा थी वियो हो। रिवायती क़दुरदान मुड़िसो भाकुर पाए रुख़सत थियो, पर ॿिए ॾींहुं फ़ोन ते चयईं, अबा महमूद, जेका तो काल्ह रिवायत वधाई उनखे हाणे घटि माण्हू सलामत पिया रखनि। शाबस हुजई, जस हुजई, पंहिंजो तॾो मल्हाए पंहिंजे राज रस्म खे खणी हले। ॿेली इहो कंदो रहिजि ऐं कॾहिं न विसारिजि। संदसि आवाज़ में नमी हुई ऐं ॻाल्हि मुकमिल करण खां पोइ त ॼणु छिॼी पियो हो। अॻियां जेको बि ॻाल्हायो हुआईं उहे सिर्फ़ु ॻोढ़ा हुआ, ॼणु सीने ते किरी रहिया हुआ। हिन रिवायती रस्मुनि ऐं ख़ासि तौर ते सिंधी टोपी ऐं अजरक जो ज़िक्र कयो पिए। जेकी ॿुधायई सो कमाल हो। परवानू सॾाइणु हर कंहिंजो वस थोरो ई हो। 16 फरवरी 1934 ईस्वीअ ते ॻोठ प्यारो आराई में गुल मोहम्मद भट्टीअ जे घर पैदा थियल मेवो ख़ान 1957 ईस्वीअ में तपेदारीअ जो इम्तिहान पास कयो। तपेदार थियो, पर खेसि ॼणु उन कम जी सम्झ न आई। 1958 ईस्वीअ में हिन नौकिरी छॾी ऐं सहाफ़त जे जहान सां सलाड़जी वियो। लतीफ़ सरकार ते थींदड़ अदबी कॉन्फ्रेंस में शिरकत साण अदबी काफ़िले जे सथ में शामिल थींदे पिण में पेर धरियाई। अख़बार, स्टेज, रेडियो, टेलीविज़न ऐं फिल्म संदसि हयातीअ जो ख़ासि मुहवर रहिया। फिल्म महबूब मिठा में त किरदार बि अदा कयई। केतिरियुनि अदबी तंज़ीमुनि ऐं इदारनि जो मेंबर रहियो ऐं 58 साल लिखण पढ़ण साण संदसि साथ रहियो। एकता रही। हीअ जेका एकता हूंदी आहे न ख़वातीन हज़रात, उन जी ख़ुशबू कमाल हूंदी आहे। उहा त अंदर जो आवाज़ हूंदी आहे, सरमस्ती हूंदी आहे, कैफ़ हूंदी आहे। माण्हू कंहिं मौज़ू, कंहिं सबबु, कंहिं चाह, कंहिं मुहवर सां सलाड़जे त अणपीतीअ जा नशा चढ़ी वेंदा आहिनि। असां ॾिठो आहे न। रुगो सॾु थियो अली काज़ी साहिब जो, जंहिं पंहिंजे रूह जे गहराईअ सां रुगो पंहिंजी नियत ऐं ईमान खे सॾु ॾिनो। उन सां एकता में थी बीठो ऐं किरोड़े अवाम संदसि आवाज़ सां आवाज़ मिलायो आहे। पंहिंजे जूह सां जिंद जे जोड़ जी तजनीस छा तरंग ॾेखारे रही आहे। हज़ारे सालनि जी रिवायतुनि खे सीने में सांढे सिंध जिदत जो सफ़र तय करे रही आहे। जिते नौजवान नस्ल पंहिंजी रिवायतुनि खे ॼाणी रहियो आहे, उते असांजा वॾड़ा उन्हनि सबक़नि खे असां वटि अमानत तौरु रखंदा वञनि था। मुसाफ़िर खे अॻियां वधिणो ई आहे। पोयनि खे सवारियूं कतब आणियूं आहिनि। ख़ुशीअ साण ॻोढ़नि जो मेलाप त कॾहिं न कॾहिं थिए ई थो। अॼु हिन ख़ुशीअ में अहिड़ो ई हिकिड़ो ॻोढ़ो अटकी पियो आहे। वक़्त जे काग़ज़ ते किरण खां पहिरीं अखि जो वज़नी थियणु ज़रूरी आहे। परवानू साहब हर नस्ल सां संदसि सोच मुताबिक़ हलियो। हिन तक़रीबन 3 नस्लनि जी ज़हन आबियारीअ में साथ ॾिनो। रेडियो ते प्रोग्राम कंदे का बि चङाई थींदी हुई त हिकदमि संदसि फ़ोन अची वेंदो हो। हू एॾे पाबोह सां तारीफ़ कंदो हो जो सीनो वेकिरो थी वेंदो हो। कुदरत खेसि बेइंतहा हसीन हाफ़िज़ो इनायत कयो। हू यादगिरियुनि जा वहाड़ वहाईंदो हो त ॿुधंदड़ दंग रहिजी वेंदा हुआ। खेसि पंहिंजे दौर बल्कि दौरनि जो हिकु हिकु वाक़ियो यादि हो। तक़रीबन हर अहम शख़्सियत सां संदसि निजी सलाम दुआ हूंदी हुई ऐं उहा हू पाण ताईं रखंदो हो। परवानू साहब मुंहिंजे ख़्याल में त कॾहिं बि कंहिंजे दर ते कंहिं कम सां न वियो हूंदो।
हू बेहद ख़ुददार इंसान हो, कंहिंखां कुझु घुरण संदसि सरिश्त में न हो, ऐं तंहिं करे ई हू सदाईं सफ़ेद पोश रहियो। वटसि ज़ाती घर न हो, जंहिंजो ॾुख खेसि सदाईं रहियो। हाणे जॾहिं हिन पंहिंजो प्लाट वसायो आहे त उमेदु आहे त संदसि उहो ॾुख दूरि थी वियो हूंदो। टिड़ंदड़ मुखड़ियूं ऐं सुरहाण नाले किताबनि जो लेखक, हिकु शाइर, हिकु पेशकार, हिकु अदाकार, हिकु नसर नवीस, पंहिंजे ज़ात में बेइंतहा गुण रखंदड़ ऐं उन्हनि सभिनी गुणनि खे एकता सां सलाहींदड़ परवानू भट्टी साहब रिवायतुनि ऐं वज़ादारीअ सां एकता जो हिकु ख़ूबसूरत इस्तारो हो। अॼु हिन साथ, हिन रंग, हिन हुजूम में असीं खेसि सारियूं था। सरकार लतीफ़ जे हिन फ़क़ीर आख़िर ताईं भेरो न भॻो। हिन साल हू न वञी सघियो त साईं वकार शाह पाण खेसि मिलणु आया। माना सरकार बि हिन सां तालुक़ खे बरक़रार रखियो। रमतो रवानो थी वियो आहे ऐं पोयां ॼण असां लाइ एकता जे ॾींहं ते हिकु मिसाल छॾे वियो आहे त हुब ऐं सिक जे एकता हुजे त महबूब बि ख़्यालु रखण में अॻियां अॻियां हूंदा आहिनि। परवरदिगार संदसि पोयो क़बूल करे ऐं खेसि बहितर खां बहितर जाइ नवाज़े। आमीन। छपियल आचर 4 डिसंबर 2016 ईस्वी।